अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे, दिल वारनि खे, सिंधी ॿारनि खे, सुहिणे सुहिणे प्यारे ॿारनि खे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो त अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे सुठा सुठा सीन ॾिसण वटां मिलंदा, जंहिंमें पहिरें नंबर ते दोस्तों हाणे चाकर खान खे छॾाइण जे लाइ सांवल सिर तोड़ कोशिशि कंदो ऐं दिलावर खे बि कूड़ो कंदो ऐं इहो तव्हां ॾिठो चई रहियो आहे बार बार त बाबा ही चाकर खान के तू दिलावर माराइण चाहीं थो, मिल्कियत ते कब्ज़ो करणु चाहीं थो, जंहिंमें दिलावर खे गुस्सो ई गुस्सो आहे ऐं चाकर खान खे छॾाइण जे लाइ सांवल हर कोशिशि कंदो। सॼो इल्ज़ाम फिरी गिरी कंहिं ते ईंदो, इहो दिलावर ते ईंदो, पर दिलावर बि बिशनी आहे, को न को हरकत कंदो जीअं चाकर खान मारियो वञे ऐं मसइलो हल न थिए। लेकिन मंसूर खान बि कोशिशि करे थो, ॻाल्हियूं थियनि त चाकर खान खे कंहिं न कंहिं तरीक़े सां छॾायां। वीडियो पुगो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।